सवाल कयो आहे अब्दुल रहीम बिरोही। उहो त चए त इस्लाम जा बुनियादी रुकन कहिड़ा आहिनि, उन्हनि जा नाला ॿुधायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इस्लाम जा बुनियादी रुकन पहिरें नंबर ते कलमो शरीफ़ आहे, यानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं ॿिए नंबर ते नमाज़ क़ाइमु करणु, टे नंबर ते ज़कात अदा करणु, चौथे नंबर ते जेको साहिब इस्तिताअत आहे उन ते हज आहे, ऐं ॿियो आख़िर में आहे रमज़ान जो रोज़ो। जीअं बुख़ारी शरीफ़ में हदीस मुबारक आहे, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे। उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, बुनिल इस्लाम अला ख़म्सिन। इस्लाम जो बुनियाद पंजनि शयुनि ते आहे, यानी इस्लाम जा पंज रुकन आहिनि। शहादत अल्लाह इलाहा इल्लल्लाहु व अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। पहिरें नंबर ते अल्लाह जे हिकिड़ाई जी शाहिदी ॾियणु ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूल हुजण जी शाहिदी ॾियणु। व इक़ामिस सलाते व ईताइज़ ज़काते, ऐं नमाज़ क़ाइमु करणु ऐं ज़कात अदा करणु। व हज व सौम रमज़ान, रमज़ान जा रोज़ा रखणु ऐं काबतुल्लाह शरीफ़ जो हज अदा करणु। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त इस्लाम जा बुनियादी रुकन इहे पंज आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।